ये स्कूल साल खां बंद आहे। हिते स्कूल सां हज़ारा मास्तरियाणी हिकिड़ी वीचारी बुढियाणी ईंदी जंहिंजे साम्हूं हिते जेके वेठा आहिनि घर रहमत अली खान या मतिलबु जेको बि घर वेठो आहे उनजा छोकिरा हिते कपिड़ा लाहियूं कबड्डी खेॾण या उते वेठा आहिनि था ओताक ठाहियूं वो लिखी पढ़ी छोकिरी सभु कंहिंजा ॿार स्कूल में सहूलियत का शइ कान्हे जेका हुई सा बि पटे 4 दीवारी पटे खणी सिरूं पटे विया सभु का शइ कान का बि सहूलियत कान्हे का पटे विया उहे जेके सिरूं ॿिरूं सरकारी स्कूल जूं वञी घरनि में बाथरूम ठहिरायूं पंहिंजा मोटर पटे विया लाइटूं लाहे विया दर पटे विया न त इहे सिरूं काॾे वियूं जेके लॻियूं गवर्नमेंट जूं काॾे वियूं हिकिड़ी हिकिड़ी केरु खणे हा त माण्हू रहिजनि था कुझु इन शइ ते का बि नी स्कूलनि खे